अल्लाह तआला नु अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में आहिनि, उते आहिनि, एतिरी कमज़ोरी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, लेकिन कॾहिं बि अल्लाह जो पैगंबर ये ॾुखिया ॾींहं कोन ॾिसंदा जेकॾहिं बीमारी मां शिफ़ा के इंसान के वली के पीर के बुज़ुर्ग जे हथ में हुजे त अल्लाह जो पैगंबर खे ॾुखिया ॾींहं कोन ॾिसणा पवंदा। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एॾा ॾुख ॾिठा आहिनि, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंजे असांजे लाइ सबक़ आहे त बीमारी मां शिफ़ा ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे, अल्लाह ताला जे हथ में आहे, रब जी मर्ज़ी आहे। अल्लाह जंहिं इंसान खे बीमारी ॾे ऐं रब जी मर्ज़ी आहे जंहिं इंसान खे शिफ़ा ॾेई छॾे, अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे, अल्लाह जे अख़्तियार में आहे। असां वटि बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन्नासु उ'बुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम वल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून الذي جعل لكم الأرض فراشا والسماء بناء وأنزل من السماء ماء فأخرج به من الثمرات رزقا لكم فلا تجعلوا لله أندادا وأنتم تعلمون اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي اللهم إنا نسألك علما نافعا ورزقا طيبا واسعا وعملا متقبلا। हर क़िस्म जी हमद ऐं सना बुज़ुर्गी ऐं किबरियाई अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे लाइ जुगाए, जेको अकेलो हिन सॼी काइनात जो ख़ालिक मालिक राज़िक़ माबूद बरहक़ आहे। बेशुमार दुरूद सलाम जन अल्लाह तबारक व तआला जे मोकिलियल तमाम अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम ते, ख़ुसूसन असांजे आका सैयदना मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात गिरामी थे, जे अज़ीम पैगंबर अची करे असां भटकियल इंसान के सिरात मुस्तक़ीम जहिड़ी सिधी राह जो ॾिस ॾिनो। मुख़्तसरन हमद सना खां बाद जीअं त हिन वक़्तु ख़ुसूसन सूबा सिंध जे अंदरि सोशल मीडिया या प्रिंट मीडिया या मुख़्तलिफ़ ज़राए ब्लाग के ज़रिए से जो ख़ास इशू ऐं मसलो हलंदड़ है, जैमें तक़रीबन असांजे मुआशरे जो अक्सर हिस्सो उन बीमारी के अंदर ग़रक़ है ऐं असांजो आम सादो माण्हू या वो शख्स जो बग़ैर कंहिं तहक़ीक़ जुस्तजू जे सिर्फ़ पंहिंजे ख़ानदानी रस्म ऐं रवाज के साम्हूं रखंदे हिन दुनिया में ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे, उन क़िस्म जो वीचारो सादो माण्हू तक़रीबन उन मर्ज़ जे अंदरि मुब्तला है ऐं उहा बीमारी आहे पीर परस्ती। यकीनन असांजे मुआशरे में केतिरा ई इन क़िस्म जा हानिकार वाक़िया थींदड़ आहिनि, लेकिन हिन खां अॻु में थींदो ईअं हो जो कॾहिं कंहिं बि जॻह ते अणवणंदड़ को वाक़ियो थींदो हो, या त उहे असबाब न हुआ जेके हिन वक़्तु सोशल मीडिया इन क़िस्म जूं शयूं आहिनि हर माण्हू ताईं उन जी पहुच थी सघे, या त ख़ौफ़ बे इंसान जे मथां हूंदो हो, डपु छायल हूंदो हो, ऐं या किथे किथे इंसान खे लालच बि साम्हूं अची वेंदी आहे। पर हाणे तक़रीबन जेतिरो इंसान अॻिते तेज़ थी रहियो आहे तरक़ी जे हवाले सां,
यकीनन हाणे उहो दौर आहे जॾहिं इंसान खां का बि शइ मख़फ़ी नथी रही सघे। मुआशिरे में का बि बुराई थिए थी या चङाई थिए थी, कोई इंसान ख़राबु आहे या चङो आहे, तक़रीबन उनजो किरदारु सिर्फ़ु पंहिंजे महले शहर न बल्कि तक़रीबन आम मुआशिरे ताईं उनजो किरदारु पहुची वञे थो। त हिन वक़्तु केतिरा ई वाक़िया जेके असांजे मुआशिरे में थींदा रहनि था ऐं जिन जे पोयां बुनियादी कारण इंसान जी ईमान जी कमज़ोरी आहे। ख़ुसूसन जेकॾहिं ॻाल्हि कजे थी असांजे सूबे सिंध जी, यकीनन अक्सर असांजा उहे इलाइक़ा आहिनि जिन जॻहियुनि ते हिकु क़िस्म जे इंसान जी अक़ीदत चइजे ऐं अक़ीदत जे अंदरि इंसान आहे, तक़रीबन इंसान जो नज़रियो कहिड़ो बि हुजे, कंहिं बि सोच जो इंसान मालिक हुजे, पर जेको उनजो अक़ीदो हूंदो आहे, जेका उनजी ज़हनियत हूंदी आहे, इंसान उनजे मथां मज़बूत हूंदो आहे। चाहे उनजो अक़ीदो, उनजी ज़हनियत, उनजो नज़रियो ऐं उनजी पूरी सोच मुस्बत तरीक़े सां हुजे, तॾहिं बि उहो पंहिंजो सभु कुझु उन रस्ते ते पंहिंजी पूरी एनर्जी ख़र्च कंदो आहे। या उहो इंसान आहे जंहिंजो नज़रियो, जंहिंजी सोच मनफ़ी आहे, जंहिंजो अक़ीदो मनफ़ी आहे, तॾहिं बि उहो उन खे मुस्बत ई सम्झंदो आहे, उन खे उहो सुठो ई सम्झंदो आहे। असां वटि तक़रीबन अक्सर करे आम वीचारो सादो माण्हू आहे, उहो अॼु बि हिन लिखियल पढ़ियल दौर जे अंदरि, जंहिं दौर में जेको इंसान अणपढ़ियल शख़्स बि आहे न, उहो बि काफ़ी अॻिते आहे ऐं काफ़ी फास्ट आहे उहो माण्हू। उन ई दौर जे अंदरि बि असांजो अक्सर माण्हू इन बीमारी में मुब्तला आहे। यादि रखी छॾियो, अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जेको असांजे दीन पहुचायो, अलाह ताला जी तरफ़ खां उन दीन जे अंदरि सभ खां पहिरियों जेको बुनियादी शइ आहे उहो इंसान जो अक़ीदो। इंसान जो अक़ीदो सिर्फ़ु अकेले अलाह जे लाइ हुजे। अलाह त नफ़े जी उमेद, नुक़सान खे हटाइण वारी ज़ात, औलाद जी उमेद, इंसान खे बीमारी मां शिफ़ा जो, सभई उमेदूं इंसान अकेले अलाह जी ज़ात में रखे। इहो नज़रियो, इहो तरीक़ो, इहो ई मनहज अलाह जे हबीब अलैहिस्सलाम जिन असांखे सेखारियो आहे। अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जिन जंहिं मुआशिरे में दीन इस्लाम जी ॻाल्हि कई हुई न, उन मुआशिरे में तक़रीबन इंसान जा नज़रिया अलॻि अलॻि हुआ, इंसान जूं सोचूं अलॻि अलॻि हुयूं। इंसान दुनिया में उन वक़्त में चङा कमु करणु चाहियो थे, लेकिन उनखे को सही सिमत कोन थे मिली। हर क़बीले जो, हर क़ौम जो, हर ज़बान वारे जो पंहिंजो पंहिंजो अलॻि अलॻि बुत रखियलु हूंदो हो। बैतुल्लाह जे अंदरि तव्हां तारीख़ पढ़ी आहे, अलाह जे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जॾहिं मको फ़तह कयो, 360 बुत रखियलु हुआ। एतिरनि बुतनि रखण जो फ़ाइदो कहिड़ो, उन में काफ़ी सारियूं शयूं हूंदियूं। हिकिड़ा बुत हर क़ौम जा अलॻि हूंदा हुआ। हिकिड़ी क़ौम जो अलॻि बुत आहे, ॿी क़ौम जो अलॻि बुत आहे, टी क़ौम जो अलॻि बुत आहे। ऐं या ॿिए नंबर ते इहा शइ हूंदी हुई त हर कम जे लाइ अलॻि बुत आहे। जेकॾहिं बीमार थी पियसि, शिफ़ा मूंखे उन्हनि जो नज़रियो, शिफ़ा मूंखे तॾहिं मिलंदी जॾहिं फलाणे बुत जे साम्हूं वेंदुसि। जेकॾहिं मूंखे औलाद जी ज़रूरत आहे त औलाद ॾियण जे लाइ फलाणो बुत अलॻि आहे। जेकॾहिं आऊं कंहिं मुसीबत में फासी पियसि त हिन मुश्किलात मां छॾाइण जे लाइ मुंहिंजो रस्तो अलॻि आहे। इहो उन वक़्त जे मके जे मुशरिकनि जी ज़हनियत हुई, सोच हुई। ऐं तंहिंजे करे हर कम जे लाइ अलॻि अलॻि बुत खे पुकारींदा हुआ। हर क़ौम जो पंहिंजो पंहिंजो अलॻि बुत हूंदो। ऐं उहे बुत जेके उन क़ौम जे अंदरि आया आहिनि, उहे हिकु आम माण्हू कोन हुआ। बैतुल्लाह जे अंदरि जेके बुत रखियल हुआ न, सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम, सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम जे या ॿिया जेके नेक माण्हू उन्हनि में फ़ौत थी विया, उन्हनि जे नाले ते उन्हनि उहे बुत ठाहे छॾिया हुआ। जॾहिं बि को माण्हू फ़ौत थी वेंदो, ख़ासि करे सैयदना नूह अलैहिस्सलाम जी क़ौम में जॾहिं सभई शिरक ख़ात्मो थी वियो ऐं मुवहिद माण्हू वञी रहिया, आख़िरकार जॾहिं उन क़ौम जे अंदरि जेको शिरक पकड़ियो आहे न, उन जो बुनियादी जेको इब्तिदा थी आहे उहा मोहबत में थी आहे। मोहबत में हिकु शख़्स नेक हूंदो, उहो दुनिया मां वियो हलियो, हाणे उन जे पोयां जेको नस्ल आहे उनखे शैतान हिकिड़ी सोच ॾिनी त हीउ फलाणो शख़्स जेको नेक हो, तव्हां छा करियो, हिन जी यादगिरी तौर ते तव्हां शिकिल ठाहे पंहिंजे घरनि में रखी छॾियो। उन दौर में माण्हू कारीगर पथरनि जी शिकिल ठाहे मुजस्मो ठाहे पंहिंजे घर में रखी छॾियऊं। नेक शख़्स आहे, असांजी क़ौम जो, असांजो वॾो हो, रखी छॾियऊं। जॾहिं उहो नस्ल वियो हलियो, तॾहिं उन्हनि ॾिठो त हीअ असांजे घरनि में शयूं पयूं आहिनि, भला घरनि मां खणी करे असां पंहिंजी इबादतगाह में हिफ़ाज़त लाइ रखी छॾियूं था। इबादत जी का बि नियत कोन्हे, घुरण जी का बि सोच कोन्हे, नज़रियो तब्दील कोन थियो आहे, सिर्फ़ु हिफ़ाज़त लाइ रखूं था। वरी जॾहिं वक़्तु गुज़रे थो, उहे ई साॻी शयूं
अॻियां साम्हूं रखी छॾियूं तव्हां ते इबादत टाइम असांखे नेक माण्हू यादि अचनि, को बुरा माण्हू कोन हुआ, उहे ख़राब कोन हुआ। अलाह ताला क़ुर करीम में उन्हनि जो ज़िक्र कयो, वद सुवा यहूस यऊक नसर, अलाह ताला नाला वरिता आहिनि उन्हनि माण्हुनि जो हुननि शिकिलूं ठाहे रखी छॾियूं। वक़्तु गुज़रंदो वियो, तव्हांजो हिकिड़ो टाइम उहो आयो जो उनजो पोयां नस्ल चवणु लॻो त ही जेके असांजा वॾा इबादतगाह में साम्हूं जेके रखंदा हुआ, लाज़मी हिननि जे वसीले सां, हिननि जे वास्ते सां ही माण्हू अलाह खे सॾींदा हुआ। अलाह जी ज़ात जो इनकार कोन्हे, पर वास्तो हिननि जो हूंदो, ईअं उन्हनि में उहो कमु शुरू थियो। तव्हांजो को दौरु अहिड़ो बि आयो जिन चयो त असांजा माबूद, असांजे नफ़े नुक़सान जा मालिक, असांखे दुआनि ॿुधण वारा, असांखे मुश्किलात में कमु ॾियण वारा, इहे ई साॻी पथर जा ठहियल बुत आहिनि ऐं जंहिंजी असांखे पूॼाई करणी आहे। यानी इब्तिदा ईअं थी आहे, शुरूआत ईअं मोहबत में थी आहे। अॼु असां पंहिंजे मुआशिरे जी भेट करे ॾिसूं, यकीनन असांजे मुआशिरे में तक़रीबन असांजी साॻी उहा ई सोच, उहा ज़हनियत, उहो नज़रियो, उहो ई साॻी मनज जेको उन दौर जे गुमराह माण्हुनि जो हो, असांजे आम सादे मुस्लमान में अची वियो आहे। साईं फलाणो जेको शख़्स हो, वॾो पहुतल हो, उनजो फलाणी करामत हुई, फलां करामत हुई, हेतिरी उन इबादत कई हुई, हेतिरो हू अलाह खे वेझो हो, हेतिरो उन इंसान में दीनदारी हुई। मुमकिन आहे, मञूं था उन में दीनदारी हूंदी बिल फ़र्ज़ तव्हांजे तौर ते, लेकिन उनजो इहो मक़सदु कान्हे जो उनजी क़बर ते तव्हां वॾो हिकिड़े दरगाह ठाहे करे या उनजो तव्हां शिकिल ठाहे करे उनखे तव्हां पूॼणु शुरू करे छॾियो। अलाह जे पैगम्बर अलैहिस्सलाम जिन जॾहिं दुनिया मां वञनि था, अलाह जे नबी अलैहिस्सलाम जिन हिकिड़ी बद दुआ घुरी आहे, पर लान अल्लाहु यहूद वन नसारा इत्तख़ज़ू क़ुबूर अंबियाह मसाजिदा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं सहाबा खे पंहिंजी पारत कंदा, अलाह जे नबी फरमाईंदा त पहिरीं नंबर ते त मुंहिंजी मोहबत में, मुंहिंजी तारीफ़ में तव्हां उहा ई लिमिट रखिजो, उहा ई हद रखिजो जेका तारीफ़ मुंहिंजे रब मुंहिंजी कई आहे, जेका आऊं तव्हांखे ॿुधायां। ला तत्रुनी कमा अतरतल यहूदन, अलाह जे पैगम्बर त मूंखे मोहबत में अची करे मुंहिंजो शान, मुंहिंजो मक़ाम, मुंहिंजी तारीफ़ एतिरी तव्हां लिमिट खां वधाए न छॾिजो जे यहूदियनि ईसाईनि सैयदना उज़ैर अलैहिस्सलाम, सैयदना ईसा अलैहिस्सलाम सां कयो, जो आख़िरकार चवणु लॻा नऊज़ बिल्लाह ही अलाह ताला जो औलाद आहिनि। ऐं पाण फरमाईंदा अलैहिस्सलाम त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कई, पाण मुंहिंजी क़बर खे अलाह ताला खां दुआ घुरी, ए मुंहिंजा रब ला तजल क़बरी ईदन, अलाह मुंहिंजी क़बर खे इन क़िस्म जो मेलो न बनाइजे जंहिं ते माण्हू अची करे उन जॻह ते रश कनि। ऐं पाण सां वरी दुआ घुरी, अलाह मुंहिंजी क़बर खे ला तजल क़बरी वसन योबद, अलाह मुंहिंजी क़बर खे अहिड़ो बुत खानो न बनाइजे जंहिंजे साम्हूं अची करे माण्हू पूॼा कनि। हीउ केरु पियो दुआ घुरे? हीउ उहो शख़्स आहे जेको सभिनी वलियनि जो सरदार आहे। असांजो ईमान आहे, हर मुस्लमान जो अक़ीदो आहे, हिन पूरी काइनात में अलाह जे हबीब अलैहिस्सलाम खां मथे को वली न दुनिया में आयो न ईंदो। उहो अलाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब खां दुआ घुरे पियो, अलाह मुंहिंजी क़बर ते कंहिंजो मेलो न थिए, मुंहिंजी क़बरनि ते। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा दुआ अॼु ताईं क़ाबिल क़बूल आहे। अॼु बि तव्हां वञी ॾिसो, जेके माण्हू मदीने वञनि था, मस्जिद नबी में रसूल करीम अलैहिस्सलाम जे रोज़े तां गुज़रनि था, पुछी ॾिसो 2 मिंट बि बीह करे उन रोज़े जे साम्हूं दुआ घुरनि या चुमण जी जसारत केरु कोन थो करे सघे। हीअ अलाह जे पैगम्बर जी दुआ जो नतीजो आहे। वरना अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शख़्सियत खां मथे कहिड़ी शख़्सियत आहे? उन खां मथे नेक इंसान केरु आहे? अलाह जे नबी बददुआ घुरी, लान अल्लाहु यहूद वन नसारा इत्तख़ज़ू क़ुबूर अंबियाह मसाजिदा। अलाह जी लानत हुजे, केरु बि चवे, अलाह जो पैगम्बर चवनि पिया। ऐं कंहिंजी लानत? अलाह जी लानत। अलाह जी लानत हुजे यहूदियनि ईसाईनि ते जिन पंहिंजी नबियनि जी क़बरनि खे सजदेगाह बनाए छॾियो, जिन पंहिंजे पैगम्बरनि जी क़बरनि ते सजदा कया आहिनि। अलाह जो पैगम्बर बददुआ घुरनि पिया। ऐं कंहिंजी लानत? अलाह जी लानत। कहिड़नि माण्हुनि ते? आम दुनिया जे इंसाननि ते न, बल्कि जिन शख़्सनि अलाह जे पैगम्बरनि ऐं हर दौर में सभ खां वॾो अलाह जो वली, अलाह ताला खे वेझो, अलाह ताला सां मोहबत कंदड़ वक़्त जो नबी हूंदो आहे। वक़्त जे पैगम्बर खां मथे उन दौर में को नेक इंसान थी कोन थो सघे। अलाह जन फरमाए, जिन माण्हुनि पंहिंजे नबियनि जी क़बरनि ते सजदा कया, अलाह जी लानत हुजे उन्हनि माण्हुनि जे मथां। हाणे असां ख़ुदि सोचूं, असांजो मुआशिरो किथे पइतल आहे? अॼु असांजे मुआशिरे में आम सादो माण्हू जिन जॻहियुनि ते वञी करे झुके थो, जिन खां पंहिंजे नफ़े नुक़सान जूं उमीदूं रखे थो, जिन जे साम्हूं वञी करे पंहिंजूं उमीदूं साम्हूं रखे थो, ऐं जिन जी क़बरनि ते वञी करे अॼु जानवर ज़बह करे थो, ॿुधायो भला उन्हनि खे 100% यकीन आहे त क़बर कंहिंजी आहे? किरदार छा हो? तारीख़ कहिड़ी हिनजी? हिन जो नसल नामो छा आहे? हिन जो ख़ानदान छा आहे? होॾां अलाह जा नबी आहिनि, उन्हनि जी क़बरनि ते सजदे करण वारे खे अलाह जे नबी फरमायो, अलाह जी लानत हुजे। आम जे करे दुनिया जे माण्हू खे पूॼण वारे माण्हू जो छा असरु थींदो वञे? तंहिंजे करे जेको अलाह जे पैगम्बर असांखे दीन ॾिनो आहे न अलाह जे तरफ़ खां,
उन दीन जे अंदरि यादि रखी छॾियो गैरतमंद गैरत उहा असांखे जेको दीन आहे उन में बुनियादी तरह सां असांखे अक़ीदो सेखारे थो इंसान जी ज़हनियत साफ़ थी वञे सिर्फ़ु अकेले अलाह जे लाइ इंसान नफ़े नुक़सान जी सभु उमेदूं रब जी ज़ात मां रखे ऐं इहा ई शइ जेका इंसान खे गैरतमंद बनाईंदी आहे दीन असांखे गैरतमंद बनाए थो दीन असांखे बहादुर बनाए थो ऐं बहादुरी ऐं इंसान जे दिलि में गैरत इहा सिर्फ़ु अलाह जी तौहीद सां अची सघे थी जॾहिं बि इंसान जो नज़रियो तब्दील थी वियो न इंसान जी सोच अक़ीदो तब्दील थी वियो यादि रखी छॾियो इंसान जी दिलि मां इहे शयूं मोकिलाए वेंदियूं हलियूं ख़तमु थी वेंदियूं हलियूं पोइ इंसान जे साम्हूं हज़ार नुक़सान पिया थियनि असांजे साम्हूं त हिकु ॿ वाक़ियो अचनि था साम्हूं लेकिन अहिड़ा हज़ार वाक़िया अचनि लेकिन अलाह ताला उन्हनि माण्हुनि खे कॾहिं तौफ़ीक़ कोन ॾींदो जो उन्हनि जी कॾहिं अखि खुले त असीं कहिड़े दर ते वञूं पिया असांखे हितां छा मिले थो जिन दरनि ते उहे साॻी माण्हू सम्झनि था असीं पंहिंजूं नियाणियूं छॾे करे असांखे नफ़ो मिलंदो कहिड़ी ख़बर उन्हनि साॻी जॻहियुनि तां जिते असांजे आम माण्हू जी सोच हितां ज़िंदगी मिलंदी हितां असांजे मरीज़नि खे शिफ़ा मिलंदी उतां खां जेको सो ज़ुल्म ऐं जबर जे करे जनाज़ा निकिरंदा हुजनि हीअ असां ऐं तव्हां जे लाइ ज़िंदगी जे अंदरि हिकिड़े क़िस्म जे ज़हन जे हवाले सां हिकिड़ी दस्तख़त आहे त इंसान पंहिंजी सोच तब्दील कर नफ़े ऐं नुक़सान जो मालिक अलाह आहे ज़िंदगी मौत जो मालिक अलाह आहे दुनिया में कंहिं वटि का बि शइ कान्हे बीमार अलाह जे पैगंबर बि थिया हुआ औलाद जी ज़रूरत अलाह जे नबियनि खे बि थी पई हुई वक़्त जे तौर ते परेशान अलाह जे नबी बि थिया हुआ लेकिन उहे मुश्किलातनि मुसीबतनि में तकलीफ़ुनि में कंहिंजे दर ते विया उन दौर में छा अलाह जे पैगंबर जूं क़बरूं कोन हुयूं अॼु असांजे मुआशिरे में जेको हिन पीर परसी अंदरि ख़ासि करे कुझु ज़हनियत कुझु नज़रिया जेका असांजे आम माण्हू हूंदा आहिनि हिकिड़ो इहा सोच हूंदी आहे त उहा जिन जी मुरीदी में असीं ईंदासूं उहे माण्हू असांखे क़यामत जे ॾींहुं बचाईंदा अलाह ताला जे अज़ाब मज़ा बचाईंदा ऐं असांजी सिफ़ारिश कंदा अलाह जे दर में ऐं असां इन्हनि जे वास्ते वसीले सां अलाह ते पहुची सघंदासूं असांजे लाइ अलाह जो पैगंबर जेको दीन छॾियो आहे न नबी सां ॾेई आहे उन में थोरा हिकु बि मिसाल तव्हां सम्झी वठो रसूल करीम सलाहु वसलम मूं तव्हांखे पहिरीं ॿुधाए छॾियुमि त अलाह जे पैगंबर सलाहु वसलम खां मथे दुनिया में को अलाह जो वली कोन्हे नेक इंसान कोन्हे अलाह जे पैगंबर सलाहु वसलम जिन अम्मा फातिमा खे फरमाइनि था रज़ी अलाह ताला अन्हा खे फरमाइनि या फातिमा बिन्त मुहम्मद सलीने में माल मा शिअते ला उगनी अनके मिनल्लाह शैया ओ फातिमा तोखे दुनिया में जेकी बि खपे जेका बि शइ घुरिजे घुरी वठ आउं तोखे ॾेई सघां थो दुनिया में माल हुजे मिल्कियत हुजे जेका मुंहिंजी पहचान हूंदी वसन हूंदो लेकिन ला उगनी अनके मिनल्लाह शैया इहो ज़हन न रखिजे त क़यामत ॾींहुं आउं अलाह जे नबी जी धीअ आहियां अलाह जे पैगंबर जी नियाणी आहियां आउं बची वेंदुसि मुंहिंजी सिफ़ारिश कंदो अलाह क़यामत ॾींहुं आउं रब जे बारगाह में तोखे ज़रे बराबरि नफ़ो कोन ॾेई सघंदुसि हीउ केर बि चवे सैयदुल मुरसलीन अलैहिस्सलातु वस्सलाम कंहिंखे बि चवे केरु औरत साम्हूं आहे हीउ सैयदुल निसा अहलिल जन्नत पाण महींदा अम्मा फातिमा जे बारे में त जन्नती औरतनि जी सरदार आहे जन्नती औरतनि जे सरदार खे अलाह जो पैगंबर फरमाइनि था क़यामत जे ॾींहुं मोहम्मद करीम सलाम तोखे कुझु बचाए कोन सघंदुसि अॼु दुनिया असांजी अलाए छा सोच आहे रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो चाचो आहे अबू तालिब जे अलाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी वॾी ख़िदमत कई आहे अलाह जे पैगंबर जो वॾो साथ ॾिनो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां ॾुख अचनि था तकलीफ़ अचनि थियूं अलाह जे पैगंबर जो मके में सोशल बाइकाट थिए थो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मके मां ॿाहिरि वञनि था 3 सालनि ते शोबे बि तालिब में आहिनि खाधो पीतो मसला मसाइल दुनिया जे अंदरि कई अलाह जे नबी जे साम्हूं ॾुख अचनि था लेकिन हीउ उहो शख़्स आहे जे अलाह जे नबी सां गॾु मुश्किल घड़ी में साथ ॾिनो जे मके में सरियाम ऐलान कयो त मोहम्मद बिन अब्दुल्लाह दुनिया में जेकी तोखे वणे तबलीग कर दुनिया में जेसिताईं आऊं अबू तालिब ज़िंदा आहियां न तेसिताईं तोखे केरु नुक़सानु कोन ॾेई सघंदो जंहिं राति ॾींहुं अलाह जे पैगंबर जो साथ ॾिनो आहे लेकिन आख़िर में जॾहिं दुनिया मां वञण जो टाइम थिए थो अलाह जो पैगंबर अचंदा अलैहिस्सलातु वस्सलाम या अम्मे कुल ला इलाहा इल्लल्लाह उहाजु बिहा इंदल्लाह अलाह जे नबी फरमाईंदा चाचा तूं कलमो पढ़ अलाह जी तौहीद जो इक़रार कर आऊं रब वटि तुंहिंजी हुज्जत करे सिफ़ारिश कंदसि लेकिन तौहीद तोड़ हुजे चाचो छा करे थो अलाह जे पैगंबर खे बि ॾिसे थो दोस्तनि खे बि ॾिसे थो यादि रखी छॾियो दोस्त इंसान खे सुठे रस्ते ते बि लॻाईंदो आहे ऐं दोस्त इंसान खे ख़राबु बि कंदो आहे दोस्त ई आहे जेको इंसान खे कंहिं तरह वठी वञे थो हेॾा अलाह जे नबी जो चाचो आहे जे ज़िंदगी सॼी मुस्लमान जे दिफ़ा में गुज़ारी आहे लेकिन दोस्ती वास्तो इहे सभु शयूं अहिड़ियूं आहिनि हेॾा दोस्त वेठल आहिनि चवनि था त वेंदे वेंदे तूं छा पंहिंजे ॾाॾे जो दीन छॾे ॾींदे तूं वॾनि जो दीन छॾे ॾींदो अतरग़बु अन मिल्लत अब्दुल मुत्तलिब छा पंहिंजे वॾनि जो दीन छॾे ॾींदे तूं आख़िरकार अबू तालिब जवाबु ॾिए थो त भाईटिया तुंहिंजी ॻाल्हि सही आहे लेकिन
ऐं हाणे वेंदे वेंदे पछाड़ी में पंहिंजे वॾनि जो दीन कोन थो छॾियूं जे असांजे आम मुआशिरे में बि ज़हन हूंदो न यार हेतिरो वक़्तु गुज़ारे आयासीं हाणे विच जो रोज़ो कोन था टोड़ियूं असां हाणे वञी चंद ॾींहं रहिया आहिनि माण्हू छा चवंदा दुनिया मूंखे छा चवंदी मुआशिरो मूंखे छा चवंदो अबू तालिब सोच रखी हुई फौत थी वञे थो अलाह जो पैगुंबर पंहिंजे चाचे जे लाइ अलाह ताला खां दुआ घुरी लेकिन रब पंहिंजे पैगुंबर जी दुआ खे रद्द करे छॾियो अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ खे अल्लाह ताला रद्द करे छॾियो इन्नका ला तहदी मन अहबब्त वलाकिन अल्लाह यहदी मन यशा अल्लाह ताला पंहिंजे पैगुंबर में ए मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगुंबर अल्लाह ताला पंहिंजे पैगुंबर खे फरमाए पियो त तूं जंहिंसां मोहबत करीं थो न तुंहिंजे हथ में हिदायत कोन्हे हिदायत मूं अल्लाह जे हथ में आहे अॼु दुनिया में चवनि था बाबा जेकॾहिं सीने ते तुंहिंजो हथु लॻो छाती तुंहिंजे दीन जे लाइ खुली वेंदी हली जेकॾहिं सिर्फ़ु बैत कर तुंहिंजा ॿेड़ा पार थी वेंदा हलिया छा उन अबू तालिब जे सीने ते मोहम्मद करीम जे हथ कोन लॻा हुआ छा उन अबू तालिब जे जिस्म ते अल्लाह जे पैगुंबर जे हथ कोन लॻा हूंदा लेकिन निगाहूं ऐं केतिरो असांजे माण्हुनि जो ज़हन त बाबा जेकॾहिं सिर्फ़ु निगाह साम्हूं पवे थी त इंसान जे बेकार ख़राब इंसान नेक माण्हू थी वञे थो इहा असांजे मुआशिरे जी सोच आहे लेकिन अल्लाह जे नबी ज़िंदगी सॼी जंहिं माण्हू सां गॾु हुआ जेको माण्हू अल्लाह जे नबी सां गॾु हो लेकिन पैगुंबर जूं निगाहूं बि उन ते पइतियूं पैगुंबर जा हथ मुबारक उन जिस्म खे लॻा पर उन जी ज़िंदगी में इनकलाब कोन अची सघियो छो त हिदायत अल्लाह जे हथ में आहे हिदायत अल्लाह जे हथ में आहे अल्लाह ताला अल्लाह जे पैगुंबर ख़ुदि फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं सभ खां घटि जेको अज़ाब थींदो न उहो मुंहिंजे चाचे अबू तालिब खे थींदो जंहिंजे बारे में अल्लाह जन फरमाईंदा क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला उन खे जहन्नम जी जुती पाराईंदो जहन्नम जी जुती पाराईंदो जंहिं जुती जे करे उनजो दिमाग़ ईअं टहिकंदो जे गरम बाहि जे मथां का देगड़ी हंडी रखी करे उन में पाणी टहिके हीउ कंहिंखे अज़ाब थिए पियो जंहिं शख़्स ज़िंदगी सॼी अल्लाह जे नबी जो दिफ़ा कयो आहे अल्लाह जे पैगुंबर जी ज़ात सां मोहबत कई आहे सहाबा जो दिफ़ा कयो आहे जंहिं शख़्स कुफर जे साम्हूं बाक़द ललकारियो आहे लेकिन तौहीद कोन हुई लेकिन सिर्फ़ु तौहीद न हुई शिरक हो अल्लाह जो पैगुंबर पंहिंजे चाचे खे बचाए कोन सघिया रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में सैयदना नूह अलैहिस्सलाम आहिनि नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे जंहिं पैगुंबर 950 साल तबलीग कई आहे हिकु ॾींहुं ॿ ॾींहं साल 2 साल जी ॻाल्हि न आहे 950 साल अल्लाह जे दीन जी तबलीग कई आहे अल्लाह जो नबी आहे अॼु दुनिया में असीं सोचूं था उन साॻी नूह अलैहिस्सलाम जो पुटु न मञियो ग़रक़ थी वियो हलियो नूह अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी अल्लाह ताला पंहिंजे पैगुंबर नूह अलैहिस्सलाम खे धमकी ॾिनी ते नूह आईंदा जेकॾहिं अहिड़ो सुवाल कयो आहे ऐं नबूअत खसे तोखे जाहिल मां बनाए छॾींदुसि हीउ रब धमकी ॾियो कंहिंखे उन अज़ीम शख़्सियत खे जंहिं 950 साल अल्लाह जे दीन जी ख़िदमत कई आहे अल्लाह जी तौहीद जो पैगाम पर जेको सो आम कयो आहे अॼु असीं सोचूं था त फलाणो माण्हू असांजी सिफ़ारिश कंदो जंहिं रब जे साम्हूं कंहिं नबी जी सिफ़ारिश कोन थी हले मुशरिक जे बारे में अल्लाह ताला खे एतिरी कावड़ अचे थी सैयदना लूत अलैहिस्सलाम जी घरवारी जहन्नम जे हवाले थिए थी सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जी ख़िदमतूं इब्राहिम अलैहिस्सलाम जो पंहिंजे रब जी ज़ात सां ताल्लुक़ कंहिंखां लिखियलु आहे जंहिंखे अल्लाह ताला ख़लीलुल्लाह जो लक़ब अल्लाह जी तरफ़ खां मिलियल आहे ख़लील यानी दिली दोस्त गहरो दोस्त लेकिन उन दोस्त अल्लाह खां सिफ़ारिश घुरी कई कंहिंजे लाइ पंहिंजे पीउ जे लाइ को दुश्मन जे लाइ न कंहिं धारीअ माण्हू जे लाइ न उन पीउ जे लाइ पंहिंजे पीउ जे लाइ अल्लाह खां दुआ घुरी लेकिन रब इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ खे रद्द करे उन साॻी आज़र खे जहन्नम जे हवाले करे छॾियो अल्लाह गनी अल्लाह जी ज़ात गनी आहे असमद आहे अल्लाह ताला खे कंहिंजी परवाह कोन्हे अॼु असांजे मुआशिरे में इहा ग़लति ज़हनियत आहे ऐं इहो असांजे मुआशिरे खे तक़रीबन हिकु गुमराह रस्ते ते आणण जे लाइ इहा सोच आम कई वञे थी त बाबा फलाणो माण्हू तव्हांजी सिफ़ारिश कंदो ऐं क़यामत ॾींहुं बचाईंदो जंहिं जॻह ते अल्लाह जे नबीअ जी सिफ़ारिश नथी हली सघे उते दुनिया जे आम कंहिं इंसान जी सिफ़ारिश कॾहिं बि कोन हलंदी हीअ असांजी सोच आहे हिकिड़ो असांजे मुआशिरे में ग़लति नज़रियो आहे तंहिं करे इहो ग़लति नज़रियो आहे ऐं ॿिए नंबर ते असांजे मुआशिरे में तक़रीबन इहा बि शइ थिए थी त पीर परसे अंदरि आम तरह सां बैत हले थी जंहिंमें मर्द औरतूं साॻी बैत कनि था ऐं औरतूं बग़ैर परदे जे उन्हनि जे साम्हूं अचनि थियूं ऐं पंहिंजूं दुआऊं जा पंहिंजूं हाजतूं साम्हूं रखनि थियूं ऐं इहा ज़हनियत सोच हूंदी आहे त क़यामत ॾींहुं असांखे असांजी सुञाणप थींदी ऐं असांजो छुटकारो थी वेंदो हलियो अल्लाह जे पैगुंबर अलैहिस्सलाम खां मथे दुनिया में आउं सम्झां थो ऐं बिलक अक़ीदो असांजो आहे त अल्लाह जे नबी खां मथे को नेक गैरतमंद ऐं नेक इंसान दुनिया में न आयो न ईंदो अल्लाह जे पैगुंबर जे साम्हूं औरतूं अचनि थियूं बैत करण जे लाइ मुस्लमान थियण जे लाइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरीं उन्हनि खां वाइदा वठनि था त हीउ कमु तव्हांखे करिणो आहे गुनाह कोन कंदियूं शिरक न कंदियूं चोरी तव्हां खां कोन थींदी ऐं पंहिंजे मुड़ुस जी नाफ़रमानी कोन कंदियूं जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हि ते पाबंद आहियो त पोइ इस्लाम तव्हांजो क़बूल आहे हुननि जॾहिं वाइदो
मञी वरितो, पोइ उन्हनि औरतुनि हथ अॻिते वधाए अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैत कई। अलाह जो पैगंबर पंहिंजो हथ पोइते करे छॾींदा। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन टाइम ते अलाह जे नबी जो पंहिंजी उम्मत सां केॾो तालुक़ हूंदो, गहरो हूंदो आहे। लेकिन अलाह जे पैगंबर अम्मा आयशा फरमाए रज़ी अल्लाह तआला अन्हा त अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि कंहिं गैर मोहरम औरत खे टच न कयो आहे। अॼु असांजो मुआशिरो किथे पियो हले, किथे अलाह जे पैगंबर जी ज़िंदगी आहे, किथे अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी आहे। अहिड़ी तरह सां असां वटि अक्सर करे इहा शइ थींदी आहे, चवंदा आहिनि बाबा असांखे नफ़ो नुक़सानु, असांखे बीमारी मां शिफ़ा इन्हनि जॻहियुनि तां मिलंदी आहे। क़ुरान करीम असांजे लाइ काफ़ी आहे इन्हनि सभिनी मसइलनि जे लाइ। बीमारियूं अलाह तबारक तआला जे नबीअ जे मथां बि आयूं आहिनि। सैयदना अयूब अलैहिस्सलाम जंहिंजी बीमारी जो वाक़ियो तव्हां ॿुधो बि हूंदो, हदीस जे किताबनि जे अंदरि मौजूदु आहे, तफ़सीरनि में मौजूदु आहे त अयूब अलैहिस्सलाम अलाह जो नबी आहे, बीमार थी पवे थो। केतिरा ई साल, कोई तफ़सीर वारा लिखनि 6-7 साल ताईं अयूब अलैहिस्सलाम बीमार आहे। लेकिन उन बीमारी जे ॾींहंनि में यकीनन अलाह जो नबी आहे, पाण अलाह जो वली आहे, लेकिन पंहिंजो पाण खे बीमारी में छॾाए कोन थो सघे। उन वक़्तु बि अयूब अलैहिस्सलाम पंहिंजे रब जे साम्हूं बाक़ाइदा दुआऊं हुयूं। अयूब इज़ नादा रब्बहू, अलाह खे पुकारे थो, मुंहिंजा रब मूंखे तकलीफ़ कई आहे, ऐं बीमार आहियां, ऐं बीमारी खे हटाइण वारी ज़ात तुंहिंजी आहे, अलाह मूंखे शिफ़ा ॾे। रब पंहिंजे पैगंबर खे शिफ़ा ॾिनी ऐं दुआ क़बूल कई। केतिरनि ॾींहंनि खां पोइ, 6-7 साल खां पोइ दुआ क़बूल कई आहे। अॼु असां चऊं था त हिकु ॾींहं में केॾो मसइलो हुजे, तव्हां वञो दुआ घुरबी, फौरन तव्हांजी दुआ जेको जो क़बूल थी वेंदी, तव्हांजो मसइलो हल। हुन अलाह जो नबी 6-7 साल अलाह खे पुकारे पियो, रब उन खां पोइ उन पैगंबर खे शिफ़ा ॾिनी आहे। अलाह जो पैगंबर सैयदना मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जिन जॾहिं आख़िरी लम्हा आहिनि दुनिया मां वञण जा, उहे टाइम, उहे तारीख़, उहे साॻी वाक़ियासी पढ़ूं था, असांजे लाइ वॾो सबक़ समायल आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आख़िरी चंद ॾींहं बचनि था, नबी अलैहिस्सलाम जिन उथियनि था, बुख़ार आहे, ऐं केतिरो बुख़ार आहे। पाण वेंदा आम माण्हू खे जेको बुख़ार थिए थो, असांखे मूंखे उनजे डबल बुख़ार थिए थो। माना ईअं सम्झो जो आम तक़रीबन 200 खां मिड़े किरास बुख़ार। ऐं अॼुकल्ह जेकॾहिं कंहिं माण्हू खे एतिरो जेकॾहिं टेम्परेचर हाई थी वञे त उहो माण्हू बचंदो कोन्हे, कॾहिं बि कोन बचंदो। अलाह जे नबी एतिरो बुख़ार आहे। ऐं अम्मा आयशा फरमाए रज़ी अल्लाह तआला अन्हा, असां 6-7 खूहनि तां थधो पाणी घुरायो ऐं अलाह जे पैगंबर जे पेशानी ते पाणी हारियूं था, ऐं उन जे मथां पटी बि आहे, लेकिन वरी बि उहा साॻी पटी जे मथां बि गरमाश महसूस थिए पई। एतिरो बुख़ार आहे, एतिरो बुख़ार आहे। निमाज़ जो टाइम थिए थो, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछनि था, असल नास, छा माण्हू निमाज़ पढ़ी आहे? अम्मा आयशा फरमाए थी, ला या रसूलल्लाह वहुम यंतज़िरूनक, अलाह जा पैगंबर माण्हू तव्हांजे इंतज़ार में आहिनि। फरमाए ज़ऊली माअन फिल मिग़ज़ब, मुंहिंजे लाइ भला पाणी रखो ऐं गुस्ल करे निमाज़ पढ़ां थो। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथियनि था गुस्ल करण जे लाइ, अञा उथिया मस आहिनि, बेहोश थी करे किरी पवनि था। बुख़ार जी कैफ़ियत आहे, हीउ कंहिंखे बुख़ार आहे, केरु बीमार आहे? अलाह जो हबीब अलैहिस्सलाम, सभिनी वलियुनि जो सरदार, नबियुनि जो सरदार, अलाह जो महबूब अलैहिस्सलाम, एतिरो बुख़ार आहे। वरी होश अचे थो, पाण पहिरियों सुवाल कनि था, असल नास, छा माण्हू निमाज़ पढ़ी आहे? हीउ अलाह जो वली आहे, फ़िक्र निमाज़ जो आहे। असां वटि आम तौर ते अलाह जो वली उहो हूंदो आहे जंहिं माण्हू खे कॾहिं सजदे जी तौफ़ीक़ न मिली हुजे, जंहिं माण्हू खे कॾहिं अलाह जे घर में अचण जी तौफ़ीक़ न मिली हुजे। हीअ अलाह जो पैगंबर, माण्हू निमाज़ पढ़ी आहे त अलाह जो पैगंबर तव्हांजे इंतज़ार में आहिनि। वरी पाण उथियनि था, वरी बेहोश थी किरी पवनि था। 2-3 चकर अलाह जो नबी कोशिशि कनि था, आख़िरकार पाण वेंदा, मुर्रु अबा बकर फलयुसल्लि बिन्नास, अबू बकर खे चओ त माण्हुनि खे निमाज़ पढ़ाए। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन बुख़ार जे कैफ़ियत में 2-3 ॾींहं घर में गुज़ारीनि था। आख़िर जॾहिं तबियत थोरी ठीकु थिए थी, मस्जिद में अचनि था, सहाबा किराम वो मंज़र बि ज़िक्र कयो आहे। पाण में सहाबा चवनि था, अलाह जे नबी जॾहिं मस्जिद में आया आहिनि, सैयदना अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु, सैयदना अली रज़ी अल्लाह तआला अन्हु, इन्हनि ॿिन्ही जे कुल्हनि ते अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी टेक आहे, ऐं अलाह जे पैगंबर जे पेरनि जी कैफ़ियत सहाबा बयानु कंदा, यख़ुतान बिल अर्ज़, अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा पेर मुबारक ज़मीन ते ईअं गीलबा अचनि पिया जो पोयां लकीर थींदी अचे पई। हीउ केरु अचे पियो? अलाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि पिया। हीउ कैफ़ियत आहे बीमारी जी, हीउ कैफ़ियत आहे कमज़ोरी जी। इन ई हालत में अलाह जो नबी अची करे वेही करे अलाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निमाज़ पढ़ाई आहे, ऐं आवाज़ बिल्कुलु एतिरो धीमो कमज़ोर आहे जो पोयां सफ़ वारा अलाह जे नबी जो आवाज़ ॿुधी कोन था सघनि। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आवाज़ खे ॿुधी करे सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु पोयां वॾे आवाज़ सां अल्लाहु अकबर चवे थो, ऐं पोयां सहाबा किराम अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु जे आवाज़ ते निमाज़ पढ़नि पिया। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरो बीमार, जेकॾहिं बीमारी मां शिफ़ा ॾियणु कंहिं वली जे हथ में हुजे हा त अलाह जो पैगंबर एतिरी मुशक़त बर्दाश्त कोन कनि हा।
अल्लाह जो पैगम्बर अलैहिस्सलाम कॾहिं बि एॾा ॾुख जा ॾींहं कोन ॾिसनि हा। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरा ॾींहं मस्जिद नबी में अबू बकर सिद्दीक़ नमाज़ पढ़ाईंदा रज़ी अल्लाह तआला अन्हु। अल्लाह जो पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे घर में आहिनि, उते आहिनि। एतिरी कमज़ोरी अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, लेकिन कॾहिं बि अल्लाह जो पैगम्बर इहे ॾुखिया ॾींहं कोन ॾिसनि हा। जेकॾहिं बीमारी मां शिफ़ा कंहिं इंसान, कंहिं वली, कंहिं पीर, कंहिं बुज़ुर्ग जे हथ में हुजे हा त अल्लाह जे पैगम्बर खे ॾुखिया ॾींहं कोन ॾिसणा पवनि हा। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन एॾा ॾुख ॾिठा आहिनि, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तंहिंजे असांजे लाइ सबक़ आहे त बीमारी मां शिफ़ा ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे, अल्लाह ताला जे हथ में आहे। रब जी मर्ज़ी आहे अल्लाह जंहिं इंसान खे बीमारी ॾे, ऐं रब जी मर्ज़ी आहे जंहिं इंसान खे शिफ़ा ॾेई छॾे। अल्लाह ताला जी मर्ज़ी आहे, अल्लाह जे अख़्तियार में आहे। असां वटि ॿी बि कहिड़ी ज़हनियत हूंदी आहे त असां वटि घणो करे थींदो ईअं आहे जो का बि शइ गुम थी वई, चोरी थी वई त असांजो आम सादो माण्हू वीचारो पहुची वेंदो आहे इन्हनि जे दरनि ते ऐं चवंदो मूंखे नालो कढी ॾे, मुंहिंजी चोरी किथे पई आहे, मुंहिंजी फलां शइ किथे पियल आहे, मुंहिंजो फलाणी शइ जो चोर केरु आहे। ऐं उहे साॻी माण्हू शैतान जे ज़रिए सां कुझु चारि ॻाल्हियूं तव्हांखे मूंखे ॿुधाए आम वीचारे सादड़े माण्हू खे गुमराह करे ऐं उन जे ईमान ते बि धाड़ो हणंदा आहिनि, उन जे जेब ते बि धाड़ो हणंदा आहिनि। इहे सभई शयूं पंहिंजो कारोबार हलाए करे उहो माण्हू तव्हांखे ॿुधाईंदा तव्हांजी चोरी फलाणे जॻह ते पई आहे, तव्हांजो नालो निकितो आहे फलाणे जॻह ते पई आहे। थोरो हिन में असां सोचूं, जेकॾहिं शरई नुक़्ता नज़र खां हटी करे आम अल्लाह ताला ॾिसो असांखे फ़हम ॾिनो आहे, अल्लाह ताला असांखे अक़िल ॾिनो आहे, अल्लाह ताला इंसान खे सम्झ ॾिनी आहे। हर इंसान जे दिलि में अंदरि में हिकिड़ो काज़ीब आहे जेको तव्हांखे मूंखे ॿुधाए सघे थो हीउ कमु चङो हीउ कमु ख़राबु आहे। दुनिया जे अंदरि हर माण्हू सोचे सघे थो जेकॾहिं शिफ़ा इन्हनि माण्हुनि जे हथ में हुजे हा त इहे माण्हू बीमार थी इस्पतालनि जे वर छो चढ़नि हा, इहे माण्हू साॻी इन्हनि इस्पतालनि जे अंदरि छो वञनि हा, ऐं हेॾो वॾो मेडिकल जो शोबो नाकाम कोन थी वञे हा। केतिरो अॼु इंसान सोचे हेॾा वॾा मरीज़ आहिनि ऐं वॾी लेवल जा माण्हू बीमार आहिनि, पोइ हीअ इस्पतालूं कीअं हलनि हा, हीअ डॉक्टरनि जो गुज़ारो कीअं थी हा, हीअ केतिरियूं इंसान जो पूरो ज़िंदगी जो माहौल सही थी वञे हा। इंसान खे अल्लाह ताला सम्झ ॾिनी आहे, अक़िल ॾिनो आहे। ऐं अहिड़ी तरह सां जेकॾहिं चोरी खे वापसि कराइण या चोरी जो नालो मालूम करण में जेकॾहिं आम इंसान जे हथ में हुजे हा त पोइ हीअ अस्करी इदारनि जी कहिड़ी ज़रूरत आहे, इन्हनि इदारनि जी कहिड़ी, छा दुनिया बेवकूफ़ आहे, दुनिया चरी आहे जेका एतिरी तरक़ी करे चुकी आहे ऐं हेॾो वॾो बजट ख़र्च थिए थो असांजे दिफ़ाई मामले जे हवाले सां त पोइ हर मुल्क जे अंदरि इन क़िस्म जो हिकिड़ो माण्हू वेठल हुजे हा, पोइ हिननि थाणनि जी, पुलिस जी, फ़ौज जी, इन्हनि शयुनि जी कहिड़ी ज़रूरत पइजे हा। हीअ अल्लाह ताला इंसान खे हिकिड़ी सम्झ ॾिनी आहे, अक़िल ॾिनो आहे। इंसान जे करे सोचे त अल्लाह ताला उन इंसान खे ज़रूरु असुर कढी ॾेई छॾींदो आहे। अल्लाह जे पैगम्बरनि अलैहिस्सलाम जी शयूं गुम कयूं आहिनि। अल्लाह जे नबी सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम जे किसे खे अल्लाह ताला क़ुरान करीम जो हिसो बनायो आहे। अल्लाह ताला सूरह यूसुफ खे तव्हां पढ़ी ॾिसो, अल्लाह जो नबी आहे याकूब अलैहिस्सलाम, आम नबी कोन्हे, ख़ानदानी नबी आहे। याकूब अलैहिस्सलाम पाण नबी आहे, याकूब अलैहिस्सलाम जो पीउ इसहाक़ अलैहिस्सलाम बि नबी आहे, याकूब अलैहिस्सलाम जो ॾाॾो सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम बि नबी आहे, याकूब अलैहिस्सलाम जो चाचो सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम बि नबी आहे, याकूब अलैहिस्सलाम जो पुटु सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम बि नबी आहे। ख़ानदानी नबी आहे, लेकिन हिकिड़ी शइ गुम थिए थी, उहा कहिड़ी शइ, लख़्त जिगर पुटु गुम थिए थो, जंहिंसां वॾी मोहबत आहे। तव्हां सूरह यूसुफ पढ़ी ॾिसो, ऐं उहो पुटु गुम थी किथे आहे, उन ॻोठ जे वेझो हिकिड़े खूह में आहे, लेकिन अल्लाह जे नबी खे ख़बर कोन थी पए मुंहिंजो पुटु किथे आहे। ऐं चोर भॼी कोन विया आहिनि, साम्हूं आया आहिनि, चोर साम्हूं बीठल आहिनि, वक़्त जो नबी आहिनि, वक़्त जो वली आहिनि, अल्लाह जो महबूब आहिनि, लेकिन चोर साम्हूं आहिनि। ऐं चोरी थियल शइ ॻोठ जे वेझो हिकिड़े खूह में आहे, मासूम उन खूह जे अंदरि किरियल आहे ऐं साम्हूं चोर मौजूदु आहिनि। याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर कोन थी पवे त मुंहिंजी चोरी, मुंहिंजो पुटु किथे आहे। अल्लाह जे साम्हूं इहो ई शइ रखे थो, वल्लाहुल मुस्तआन, ऐं मदद अल्लाह खां घुरंदुसि, मुंहिंजी मदद रब ई कंदो। अल्लाह खां दुआऊं घुरे थो, रूए पियो। केतिरनि तफ़सीरनि में अचे थो अल्लाह ताला यूसुफ अलैहिस्सलाम जो जेको जेल वारो वाक़ियो ॿुधायो आहे न, उन में बि तक़रीबन अल्लाह ताला जेको लफ़्ज़ ॻाल्हायो आहे उहो 7, 8 या 9 साल ते लफ़्ज़ अचे थो। 7, 8 साल यूसुफ अलैहिस्सलाम जेल में रहियो आहे। कुझु तफ़सीर वारा चवंदा 11 साल 14 साल, लेकिन सही त 7, 8 साल ताईं यूसुफ अलैहिस्सलाम जेल में रहियो आहे। उनखां अॻु में यूसुफ अलैहिस्सलाम बाज़ारनि में विकियो आहे, उनखां बाद में यूसुफ अलैहिस्सलाम अज़ीज़ मिस्र वटि रहियो आहे। केतिरो अरसो गुज़रियो आहे, केतिरो अरसो गुज़रियो आहे, माना 10 साल खां वॾो अरसो गुज़री वियो। अल्लाह जो नबी दुआऊं घुरे पियो ऐं दुआऊं घुरण में रब जे साम्हूं रुई दुआऊं घुरे पियो। रब फरमाए थो अब यज़त आइडाहु मिनल हुज़न,
अल्लाह जे नबी याकूब अलैहिस्सलाम जो अखियूं सफ़ेद थी वञनि थियूं, याकूब अलैहिस्सलाम जो नज़र ख़त्म थी वञे थो, रब खां दुआऊं घुरे पियो। रब एॾो बेपरवाह आहे, अल्लाह पंहिंजे नबी जी दुआनि खे 10-11 साल खां बाद में क़बूल कयो आहे ऐं पोइ यूसुफ अलैहिस्सलाम खे वापसी कयो आहे। अॼु तव्हां ऐं मुंहिंजो ज़हन ते हिकिड़े मिंट में दुआ क़बूल थी वेंदी, तव्हांजी शइ वापसि अची वेंदी हली। पोइ जॾहिं वक़्त जे पैगंबर खे ख़बर कोन थी पवे मुंहिंजी शइ किथे आहे, गुम थियल, कहिड़ी ख़बर त मुंहिंजो पुटु खूह में आहे, कहिड़ी ख़बर मुंहिंजो पुटु बाज़ार में विकिणे पियो, कहिड़ी ख़बर त मुंहिंजे पुट ते मिस्र जे अंदरि तोहमतूं लॻनि पियूं, कहिड़ी ख़बर त फ़ैसिला थियनि पिया जंहिंमें बेॾोही साबित थियण खां पोइ बि मुंहिंजे लख़्त जिगर पुट खे जेल जे हवाले कयो न पियो। अॼु आम माण्हू चवे थो न, असांजा इहे साॻी पहुतल माण्हू तव्हांखे कंहिं बि तरह सां बचाए बि सघनि था, तव्हांजी ख़बर वठी सघनि था, तव्हांजा हालात मालूम करे सघनि था। छा अल्लाह जे पैगंबर याकूब अलैहिस्सलाम खे ख़बर हुजे हा पंहिंजे पुट खे जेल वञणु ॾे हा, पंहिंजे पुट जे मथां तोहमतूं लॻण ॾे हा, पंहिंजे पुट खे बाज़ार में सरेआम विकिजण ॾे हा? कॾहिं बि कोन। एॾी मोहबत आहे, लेकिन याकूब अलैहिस्सलाम लाचार मजबूर थी करे रब खां दुआऊं घुरे पियो। यूसुफ अलैहिस्सलाम जेल में वञे थो, 7-8 साल ताईं जेल में रहे थो। बाद में अल्लाह जी महिरबानी सां यूसुफ अलैहिस्सलाम आज़ाद थी करे अज़ीज़ मिस्र जे तख़्त ते वेहे थो। अल्लाह ताला उहो साॻी पुट वापसी कयो आहे वक़्त जे नबी खे, लेकिन बादशाह बनाए करे, वज़ीर बनाए करे। हीअ असांजे लाइ सबक़ आहे, नसीहत आहे। दुनिया में वली, बुज़ुर्ग, नेक अल्लाह जे पैगंबर खे मथे केर बि कोन थींदा आहिनि। अहिड़ी तरह सां रसूल करीम अलैहिस्सलाम ज़िंदगी में नबी अलैहिस्सलाम सफ़र ते वञनि पिया। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा गॾु आहिनि। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो हार गुम थी वञे थो। बीबी आयशा जे हार गुम थियण जा 2 टे वाक़िया चवंदा। हिकु जॻह ते हार गुम थिए थो, अल्लाह जे नबी साहबा खे चवनि था त हार ॻोल्हियो, तव्हां हार ॻोल्हीनि था लेकिन मिले कोन थो। निमाज़ जो टाइम थियो आहे, पाणी बि कान्हे वुज़ू करण जे लाइ। अल्लाह ताला क़ुरान करीम जो आयतूं नाज़िल कयूं ऐं हुकुम तब्दील थी वियो, पाणी नथो मिले, तव्हां तयम्मुम करियो, निमाज़ पढ़ो। अल्लाह जे नबी परेशान आहिनि, साहबा परेशान आहिनि, वलियनि जो सरदार परेशान आहे ऐं औलिया अल्लाह जी जमायत परेशान आहे। औलिया अल्लाह जी जमायत परेशान आहिनि, वक़्त जा वली आहिनि, ख़बर कोन थी पवे हार किथे आहे। आख़िरकार उठ खे उथियारीनि था, जंहिं उठ जे भर में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टेक लॻाए वेठल आहिनि, जॾहिं उठ उथियारीनि था फ़ैदल अक़दो तहतहू, ॾिसनि था त हार उन उठ जे हेठि पियो हो। ओ वक़्त जे नबी खे ख़बर कोन थी पवे त हार मुंहिंजे पासे में उठ हेठि पियो आहे। अॼु दुनिया में ही माण्हू कीअं तव्हांखे ॿुधाइनि था, वेठल कराची में ख़बर पवंदी बदीन में चोरी थी, फलां माण्हू वटि पई आहे, वेठो बदीन में ख़बर पवंदी फलां शहर में चोरी थी आहे, फलां जॻह ते पई आहे। ही दुनिया में तव्हां ऐं मुंहिंजे ईमान ऐं मुंहिंजे असांजे पैसे जा डाकू आहिनि। असांखे इन्हनि माण्हुनि खे सम्झणु खपे त हीअ चंद जेके तव्हांखे मिसाल ॾिना, इन्हनि मां असांजे लाइ सबक़ मिलियो, असांजे लाइ नसीहत मिली त नफ़ो ऐं नुक़सानु अल्लाह जे हथ में आहे, बीमारी ऐं शिफ़ा रब जे हथ में आहे, औलाद ॾियण वारी ज़ात अल्लाह जी आहे, औलाद अल्लाह जे नबीअनि रब खां घुरियो आहे। तंहिंजे करे दुनिया में कंहिं आम इंसान में असां उमेद ऐं तवक़ो कॾहिं बि न रखूं। इन्हनि क़िस्म जे माण्हुनि खां असीं बचूं ऐं यादि रखी छॾियो, इहे जेके बि सिलसिला आहिनि, जेके बि इन क़िस्म जूं शयूं आहिनि, असांजे मुआशिरे खे उन जहालत वारे दौर ॾांहुं उछलाइनि थियूं। हीउ वक़्तु तहक़ीक़ जो दौरु आहे, हीउ तरक़ी जो दौरु आहे। अल्लाह ताला हर माण्हू खे सम्झ ॾिनी आहे, इल्मु ॾिनो आहे, ॼाण ॾिनी आहे। हर माण्हू जे अंदर में काज़ी आहे, उहो माण्हू कंहिं मसल खां हटी करे, फ़िरके खां हटी करे, शख़्सियत खां हटी करे अकेलो वेही करे सोचे त छा करे सघंदा इहे माण्हू जेके पाण दुनिया मां वञनि था हलिया ऐं पाण बीमार आहिनि, जेके मुरीदनि जा मोहताज आहिनि, मुश्किलातनि में पंहिंजनि मुरीदनि खे सॾे करे पंहिंजो दिफ़ा कराईंदा आहिनि। सिक्योरिटी गार्ड उन्हनि जा मुरीद हूंदा आहिनि। जेकॾहिं सभई शयूं हुजनि त गार्ड रखण जी कहिड़ी ज़रूरत आहे, बीमारी जे टाइम ते डॉक्टर वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे, ऐं पाण बे औलाद थी करे दुनिया मां छो वञनि था हलिया। इहे सभई असांजे लाइ सबक़ आहिनि। असांजे मुआशिरे खे, असांजे लिखियलु पढ़ियलु तबिके खे इन्हनि माण्हुनि खे सम्झणु खपे ऐं इन्हनि शयुनि खां बचणु खपे। अल्लाह ताला जो दीन बि असांखे इहो सबक़ सेखारे थो ऐं जेकर असां इन्हनि जे दरनि ते वेंदासूं, इहो ख़तरनाक शिरक आहे ऐं शिरक रब कॾहिं माफ़ कोन कंदो। जेको माण्हू शिरक जे हालत में वञे थो हलियो न, अल्लाह ताला उन माण्हू खे कॾहिं माफ़ कोन कंदो ऐं कंहिंजी बि दुआ उन मुशरिक जे बारे में क़बूल कोन थींदी। असां पंहिंजे ईमान खे बचायूं, पंहिंजे पैसे खे बचायूं, पंहिंजी गैरत खे बचायूं। नफ़ो नुक़सानु सिर्फ़ु अल्लाह जे हथ में आहे ऐं दुनिया कुझु बि कोन थी करे सघे। असां छाती खोले असां पंहिंजे वॾे ईअं सम्झो दलेरी सां बि चई सघूं था, कंहिंखे चैलेंज बि ॾेई सघूं था त तव्हांजो फलां बुज़ुर्ग पहुतल हुजे, मूंखे नुक़सानु ॾे, इनशाला कुझु कोन करे सघंदो, इनशाला कुझु कोन करे। जेकर ईअं हुजे हा न, दुनिया में जेके माण्हू इन्हनि शख़्सियतनि खे नथा मञनि, उहे सभई बे औलाद हुजनि हा, उहे सभई करे बेरोज़गार हुजनि हा, उहे सभई करे बीमार हुजनि हा। यकीननि उन्हनि जे हथनि में कुझु बि कोन्हे। हीउ सभु कुझु मुंहिंजे रब जा फ़ैसिला आहिनि, अलाह जा फ़ैसिला आहिनि। अलाह जेकॾहिं तव्हांखे मूंखे नुक़सानु ॾियणु चाहींदो,
दुनिया असांखे बचाए कोन सघंदी। जेकॾहिं असांखे नफ़ो रब ॾियणु चाहींदो, दुनिया असांखे नुक़सानु ॾेई कॾहिं बि कोन सघंदी। इहे अलाह ताला जा फ़ैसिला आहिनि। सभई उमेदूं असीं अलाह जे दर में रखूं। असां मुश्किलात में हुजूं, मुसीबत में हुजूं, दुनिया में तकलीफ़ूं अचनि, अलाह ताला खे पुकारियूं। यकीनन अलाह ताला इहे असांजो तकलीफ़ुनि खे हटाईंदो। बाक़ी इन्हनि दरनि ते वियासूं, असांजूं इज़तूं बि लुटिजी वेंदियूं, असांजो पैसो बि लुटिजी वेंदो, असांजो ईमान बि लुटिजी वेंदो। हलियो अलाह जे दर में ईंदासूं, असांजूं इज़तूं बचंदियूं, असांजी गैरत बचंदी, असांजो पैसो बचंदो, असांजो ईमान बचंदो। ऐं अलाह जे दर में इंसानु ख़ाली हथनि ईंदो आहे, हथ झोलियूं भरे वापसि वेंदो आहे। इन्हनि दरनि ते माण्हू झोलियूं भरे ईंदा आहिनि, ख़ाली हथनि वापसि वेंदा आहिनि। अलाह ताला असांखे सम्झ नसीब फरमाए। अल्लाह ताला असांखे इस्लाम जी गैरत नसीब फरमाए। अल्लाह ताला असांखे तौहीद खे सही नमूने सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला खां दुआ आहे जेके बि शिरक जा क़िस्म असांजे मुआशिरे में राइजनि, अल्लाह ताला उन्हनि सभिनी खां असांखे बचाए। जेकॾहिं का बि कमी कोताही असांखे थिए आहे, अल्लाह ताला उहो असांखे माफ़ फरमाए। ऐं आइंदा ज़िंदगी में अल्लाह ताला जॾहिं असांखे मौत ॾे, असांजो तौहीद जे मथां मौत नसीब फरमाए। वाख़िर दावाना